इन जीजल सिंधड़ीअ जो हक़दार पागारो इन जीजल सिंधड़ीअ जो हक़दार पागारो ठीक आ गाल एतराज वारी बुधाई त इहा आहे त चवनि था रुगो पीर साईं खे हक़दारीअ जो इहो रुगो सिंध ताईं महदूद छो था कयो पर गाल इहा कान्हे का गाल असुल इहा आहे वो कुरान करीम में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त हिन ज़मीन जा वारिस मुंहिंजा सालिह बान्हा आहिनि छा ज़मीन जा वारिस मुंहिंजा सालिह बान्हा आहिनि त हूअं त अल्लाह जा वली सॼी काइनात खे संभालींदड़ ऐं उन्हीअ में कम कंदड़ उन ज़मीन जा वारिस आहिनि जेके अल्लाह जा वली आहिनि पर कंहिं सबब जे करे कंहिंखे कंहिं ख़ासि इलाइक़े सां सॼो वेंदो आहे इन में को हर्ज कोन्हे सवलो तव्हांखे मसलो सम्झायां कुरान करीम में सूरह फातिहा सभिनी खे यादि ईंदी न अलहम्द शरीफ इन में रब करीम फरमायो त मालिकी यौमिद्दीन जंहिंजी माना आहे त अल्लाह क़यामत जे ॾींहं जो मालिक आहे क़यामत जे ॾींहं जो मालिक मां तव्हां खां पुछां थो त अॼु जो मालिक केरु आहे अल्लाह आहे सुभाणे जो मालिक केरु जॾहिं खां काइनात जुड़ी न आहे तॾहिं खां वठी करे सभु कुझु जो मालिक केरु आहे अल्लाह पर इन में ख़ासि हिकिड़ी का ॻाल्हि का राज़ जी रखियल उहा कहिड़ी आहे त अॼु त थोरी ज़मीन जी टुकड़ी को हुकूमत जो को सिंध जो को मुल्क जो को वाली ॿिया हुक्मरान इहे ॿिया बि संभालींदड़ आहिनि अॼु त खोड़ सारा पंहिंजे पाण खे के पंहिंजे ख़्याल में मता सम्झंदा हुजनि हिन जो मालिक आऊं आहियां फिलाणी शइ जो मालिक आऊं आहियां घटि में घटि जेका शइ पंहिंजी मिल्कियत में आहे त हर को चवंदो त इन जो मालिक आऊं आहियां पर क़यामत जे ॾींहुं ॿिए कंहिंजी बि मिल्कियत कुझु बि कान हूंदी उन ॾींहुं जो कुझु बि हूंदो त जो मालिक अल्लाह हूंदो हाणे इहा आहे राज़ जी ॻाल्हि असां जेको चऊं था त सिंधड़ीअ जो मालिक पीर साईं सरदार त जो मतिलबु हिकिड़ी हिन में ॻाल्हि राज़ जी रखियल उहा इहा आहे हिते खोड़ सारा नीमक हराम बि आहिनि बेशक सम्झो था छा आहिनि नीमक हराम अंग्रेज़नि खां आज़ादी विढ़ी करे कंहिं ॾियारी पागारे सरदार जा ही हुर विढ़िया केर विढ़ियो हुर विढ़िया पागारे सूर्य सरदार अगवानी कई उन्हीअ हिफ़ाज़त कराए हिन असांखे आज़ादी ॾियारी हिकिड़ो इज़त वारो मुल्क अदा कयो जंहिंमें असां बग़ैर कंहिं ख़तरे जे पंहिंजूं इबादतूं करे सघूं था हली घुमूं सघूं था न त अल्लाह ॼाणे हले कहिड़ी ग़ुलामीअ में वरितल हुजूं हा त इहा असांखे छोटकारो ॾियारियो त कंहिं ॾियारियो पागारे ॾियारियो पर हाणे जेकॾहिं कुझु नमक हराम जेकॾहिं न मञे त उन्हनि खे चइबो त सिंधड़ीअ जो मालिक पीर साईं सरदार त हिन सिंधड़ीअ जीजल सिंधड़ीअ जो हक़दार पागारो आयो उन्हनि खे जवाब आहे जेके नथा मञनि न त अल्लाह जे वलियनि जे इन ये विरासत जो केर बि इनकारी कोन्हे को ॿाहिरनि खे चऊं ई कोन था ख़ुदा कंदो त ॿाहिरियो केरु इनकार बि कोन कंदो हिते कुझु माण्हू आहिनि जेके नमक हलाली नथा उहे मल्हाइनि तंहिंजे करे उन्हनि खे जवाब ॾिनो वञे थो त अखियूं पटियो सिंधड़ीअ खे आज़ाद बि सूर्य सरदार पागारे कयो आहे त उन जी अॼु हिफ़ाज़त कंदड़ बि हुर आहिनि उन्हनि जो पागारो इमाम आहे